कोट पहुतल आहियूं ऐं मुतासिर फैमिली आहे ऐं उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु हो। जी खैरपुर के IG सिंध के वज़ीर आला सिंध के त असां ते बेगुनाह इहा FIR ठही थी वञे, बराए महिरबानी इहा इन्वेस्टिगेशन ठही वञे जेको असां ते बेगुनाह FIR कराइनि था उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। असां हिते हाणे 2 था थियनि हिन महिल मंझंदि जो ऐं हुते 11 बजे कुराड़ी मरी वई आहे, उन्हनि जी पंहिंजी मौत। असां ते बेगुनाह हाणे उन्हनि ते FIR असां ते कराए था वञनि। असांजा दुश्मन जेके असांजा मुखालिफ़ आहिनि उन्हनि जे ज़ोर ते उन्हनि जी ताक़त ते असां ते FIR ठही थी वञे। बराए महिरबानी IG सिंध ऐं पंहिंजो SSP खैरपुर खे असां मुतालबो था कयूं तिनी ते इन्वेस्टिगेशन ठही वञे। बाबा इहो मसइलो छा आहे तव्हां साईं? मसइलो इहो आहे त असांजो ज़मीन ते तकरार हले थो पियो, तंहिंखां उन्हनि जाली कागज़ात बि ठाराया हुया। हाणे असांजो केस हले थो पियो एंटी करप्शन में खैरपुर में सखर में, उते जेको अञा ताईं उन जी का बि सुनवाई न आहे ठही अञा ताईं। बराए महिरबानी इन जे करे हुननि जी हाणे कुराड़ी मरी वई आहे अॼु 11 बजे। हाणे असां ते FIR ठही वई आहे, असांखे ख़बर पई आहे असां ते FIR ठही आहे, तंहिं करे असां बि मीडिया खे घुराए असां पंहिंजो हिते जेको रिपोर्ट ॾियूं था पिया त असां हिन महिल कराची आया आहियूं। हाणे 2 थियनि था पिया, असांजा नंढड़ा बच्चा आहिनि, असां हिते पंहिंजा बच्चा पालियूं था। मुंहिंजो चाचो, मुंहिंजो साउट, मुंहिंजा भाउ, असां सभु हिते ई आहियूं। बराए महिरबानी इन ते इन्वेस्टिगेशन ठही वञे, जेके असांजो नाला था ॾियनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई ठही वञे। तकरार आहे तक़रीबन 8-9 सालनि खां वठी असांजो तकरार हले थो। उन में अॼु कुराड़ी उन्हनि जी जेको आहे सो फैत थी वई आहे। असां कराची में रहूं था, पंहिंजे बचड़नि समायत, पंहिंजे भाइटियुनि समायत हिते पंहिंजी मज़दूरी महिनत कयूं था। तक़रीबन हुते 11 बजे 12 बजे फौत थी विया, हिते तक़रीबन 2 था थियनि ऐं असां ते चवंदा FIR तव्हां ते थी विया ऐं असां बेगुनाह माण्हू 12 खां सर असां 2 बजे असां कराची में ग़रीब माण्हू असां केॾो पुॼी सघंदासीं? असां कीअं मारींदासीं? 12 बजे अची मारींदासीं, वरी 2 बजे असां कराची में पहुचंदासीं। IG साहब सिंध, वज़ीर आला सिंध, SSP खैरपुर उन्हनि खे गुज़ारिश थी करे त असां ते बेगुनाह FIR कराई थी वञे, इन जी इन्वेस्टिगेशन करे जेके असां ते बेगुनाह FIR कराई थी वञे उन्हनि जे लाइ एक्शन खयो वञे ऐं इन्वेस्टिगेशन कई वञे। असां बेगुनाह आहियूं, नंढड़ा बच्चा पंहिंजे कराची में आहियूं, असां पंहिंजा बच्चा था पालियूं। ऐं बराए महिरबानी असां ॿाहूं वधी था चऊं त की असांजी इन्वेस्टिगेशन कई वञे। जेकॾहिं असां गुनाह में आहियूं त असांखे भली सज़ा मिले। जेकॾहिं बेगुनाह ते असां ते FIR छो थी थिए? 12 बजे मुहैया 2 बजे असांखे ख़बर पई आहे असां कराची में आहियूं, असां कीअं कूड़ ॻाल्हाईंदासीं? असां कीअं जेको आहे सो असां माई खे मारे वरी असां 2 बजे ईंदासीं? ॻोठ मियो ख़ान गोपान वारिता साईं, बेगुनाह असांखे अॼु ख़बर पई आहे 11 बजे कुराड़ी गुज़ारे वई आहे। ज़मीन जो तकरार आहे पुराणो, उहा असांखे अॼु ख़बर पई आहे तव्हां ते FIR ठही थी वञे बेगुनाह। इन खां असां मीडिया घुराई आहे। अॼु 2 बजे असां कराची आहियूं पंहिंजे बच्चनि सां, मुंहिंजा साउटनि, मुंहिंजो चाचो आहे, सॼी बिरादरी ॻोठ वारा आहिनि साईं, सॼी दुनिया खे ख़बर आहे बेगुनाह असांजा नाला पिया अचनि FIR में। उन खां असां पंहिंजे भाउ खां घुराई आहे, मीडिया बि असां तहजाद कई आहे, ॿार घुराया आहिनि, सॼो कुझु। SP खैरपुर सिंध IG खे गुज़ारिश था कयूं त बराए महिरबानी कानून ॾिसनि के ॻोठ वारा बि कुझु असां सां हे आहिनि मां नमूने बाज़। बराए महिरबानी असांजो हक़ कजे। बेगुनाह त नंढड़ा ॿार आहिनि, असांखे साल खान थी वियो आहे, असां कराची में ई आया आहियूं। हे नंढा बच्चा आहिनि, असांजा साउट आहिनि, असां हिते रक्षा था हलायूं, कुझु फैक्ट्रियुनि में कमायूं था, असां हिते पंहिंजो पेट था पालियूं। बेगुनाह असांखे इहा ख़बर पई आहे FIR थी थिए, इन जी वजह सां असां मीडिया घुराए ऐं सॼो कुझु ॾिसूं था, चवूं था। SP खे, सिंध IG खे, वज़ीर आला सिंध खे असांजो गुज़ारिश था कयूं बराए महिरबानी असांजो इंसाफ़ थिए, बेगुनाह असांजो छो थी FIR थिए। ठीकु। अयूब ॻोठ कराची में पहुतल आहियूं। हिते मुतासिर फैमिली आहे, जन जो इहो चवणु हो त असां खैरपुर जा असुल रहाकू आहियूं। उते असांजो ज़मीनी को तकरार आहे। उते अॼु जेको आहे त का माई पंहिंजे मुंहुं पाण फौत थी वई आहे ऐं उन जो केस असांजे मथां हणनि था। हिननि जो इहो बि इल्ज़ाम हो त उते 11 बजे जेका माई फौत थी वई आहे सो पाण हिते बि 2:30 बजे बीठा आहियूं। सो इन 2-3 कलाकनि में असां कीअं उते उन माण्हू जो माई जो जेको क़तल करे हिते पहुची सघूं था। ऐं हुननि इहो मुतालबो कयो त पंहिंजो IG सिंध, पंहिंजो SSP खैरपुर ऐं पंहिंजो वज़ीर आला सिंध खां हुननि इहो मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असां सां ज़ुल्म न कयो ऐं असां सां जेको आहे त असांजे मथां नाहक जा ऐं कूड़ा FIR न कटिया वञनि। फारूक मकवार, सोच TV, कराची।
सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.